वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो चवणु आहे त मुख़ालिफ़ कप्तान जी ॼार में फासी पिया आहिनि। बेतमादी रिथ त नाकाम थींदी पर मुख़ालिफ़नि खे 2023 जी चूंडुनि में बि शिकस्त मिलंदी। आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं मौलाना फज़लुर रहमान संदसि बंदूक जे निशाने ते आहिनि। बेतमादी रिथ ज़रिए माण्हुनि खां टमाटे पटाटे जा अघ विसारण ते मुख़ालिफ़ धुर जो थोराइदो आहे। अवाम चवे थो त टे मश्क ॾांहुं मुल्क बचाइण लाइ निकिता आहिनि। उन खां बहितर आहे त इमरान खान सां गॾु ॿुॾी वञनि। मुस्लिम लीग नून जे हिकु रंगबाज़ फज़लुर रहमान जो नालो डीज़ल रखियो। नवाज शरीफ जनरल जीलानी जी छितिन ते लोह हणंदे वॾो वज़ीर ऐं वज़ीर-ए-आज़म बणिजी वियो। आसिफ ज़रदारी जाली पर्चो ॾेखारे इक़्तिदार हासिल कयो। हक़ानी अमरीका खे ख़त लिखियो त आसिफ ज़रदारी खे पाकिस्तानी फ़ौज खां बचाए वञे। डॉन लीक्स में पाक फ़ौज ख़िलाफ़ ग़लत तासिर ॾियण जी कोशिश कई वई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क सां सचो लीडर हुयो। पीपी लॉन्ग मार्च शुरू कयो त वज़ीर-ए-आज़म जूं ॼंघूं ॾकी रहियूं हुयूं। बिजली ऐं पेट्रोल जे अघनि में घटिताई कई वई। इस्लामाबाद पहुचण खां पोइ कांपे टांग वारो सीन शुरू थी वियो। शिकस्त ॾिसी वज़ीर-ए-आज़म गारियूं ॾेई रहियो आहे। इत्तेहादी बि हुकूमत खे छॾे रहिया आहिनि। बेतमादी रिथ कामयाब थींदी। पीटीआई जी सोशल मीडिया मुंहिंजी तकरीर खे एडिट करे कांपे टांग रही हैं जो लफ़्ज़ शामिल कयो। आसिफ ज़रदारी हुकूमत जे परॾे वञण जी आछ रद्द कई। हाणे सिलेक्टेड जी कहाणी ख़त्म थियण वारी आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां ओआईसी इजलास ते 23 मार्च जी परेड दौरान सिक्योरिटी यकीनी बणाइण जी हिदायत। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस भारत मां मिसाइल फायर थियण ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। आलमी बिरादरीअ खे वाक़े जो नोटिस वठण जो मुतालबो। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस जो चवणु आहे त भारतीय मिसाइल किरण जे वाक़े सां वॾी तबाही अची पई सघे। भारतीय ग़लती जे इतराफ़ बावजूद आलमी बिरादरीअ खे वाक़े जो संजीदगी सां जाइज़ो वठणु घुर्जे। मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ राही जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म इमरान खान 100% ख़तरे में आहे। इत्तेहादी पार्टियुनि जो 100% लाड़ो मुख़ालिफ़ धुर तरफ़ आहे। मुस्लिम लीग नून, पीपी ऐं मौलाना फज़लुर रहमान जो इत्तेहाद पको ऐं मज़बूत आहे। मुख़ालिफ़ हिक शख़्स ख़िलाफ़ हुजनि त इख़्तिलाफ़ विसारे छॾींदा आहिनि। सिंध सभा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जी नौबत ई न ईंदी। कंहिं में जुरत आहे त 10 लख माण्हुनि जे मेड़ मां गुज़री वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ वोट ॾे ऐं वरी वापसि बि हलियो वञे। इमरान खान जलसा पियो करे, तव्हां बि करे ॾेखारियो। आसिफ ज़रदारी नवाज शरीफ पार्क में घुमी बि नथा सघनि। आसिफ ज़रदारी पीपीए खे महदूद करे छॾियो आहे। इस्लामाबाद में जलसे जो मक़सदु टकराव नाहे। जेकॾहिं मुख़ालिफ़ धुर जलसो करणु चाहे थी त आजा कई वेंदी ऐं हर सहूलियत ॾिनी वेंदी। असेंबली मेंबरनि खे धमकियूं ॾियण या वोट ॾियण में रंडकूं विझण जो को इरादो नाहे। मुख़ालिफ़ धुर वटि नंबर पूरा आहिनि त मार्च करण जी ज़रूरत छो पई आहे। लॉन्ग मार्च कंदड़नि खे न रोकियो वेंदो। बेतमादी रिथ जो जमहूरी तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वेंदो। मुख़ालिफ़ धुर जो रुॻो इमरान खान खे हटाइण ते इत्तेफ़ाक़ आहे। गैर फितरी इत्तेहाद जल्द ख़त्म थी वेंदो। शाबिहुन कुरैशी। मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन हुकूमत मुख़ालिफ़ धुर खे जलसा मुल्तवी करण जी दरख़्वास्त कई छॾी। संदसि चवणु आहे त सियासी डफेड़ छिकत आणण जो फ़ाइदो दुश्मन खे थींदो। हुकूमत मुख़ालिफ़ धुर मुल्की मफ़ाद में जलसनि जो ऐलान वापसि वठनि। हैरत आहे त मुख़ालिफ़ धुर जलसनि जी सियासत कंदी आहे पर हुकूमत बि करे रही आहे। गुर्बत ऐं महांगाई सबबि मुतासिर माण्हू जलसनि जी सियासत सबबि परेशान आहिनि। मुस्लिम लीग नून ने बलोचिस्तान अवामी पार्टी तरफ़ां सलाह मशवरनि जो सिलसिलो जारी रखण जो फ़ैसिलो। ॿियनि सियासी पार्टियुनि सां बि सियासी सूरत-ए-हाल ते मशवरो कयो वेंदो। ख़ालिद मक्सी जो चवणु आहे त चौधरी शुजात हुसैन तरफ़ां जलसो मुलतवी करण जी दरख़्वास्त सुठो समण आहे। शुजात हुसैन वक़्त ते मसइलो हल करण जी कोशिश कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त अंपायर पाकिस्तान सां गॾु आहे। मौला जटवारी सियासत न हलंदी। मौलाना फज़लुर रहमान चइनि महीननि खां रुॻो लॉन्ग मार्च जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। जेकॾहिं हमलो थियो त दमादम मस्कल अंदर थींदो। इत्तेहादी वज़ीर-ए-आज़म इमरान खान सां गॾु आहिनि। मुख़ालिफ़ धुर खे बेतमादी रिथ लाइ 172 मेंबरनि जी हिमायत हासिल नाहे।
मुल्क में मार्शल लॉ लागू थियण जो को भी इम्कान न आहे। स्पीकर या ॿियो आइन जी भञकड़ी कंदो त आर्टिकल 6 तहत जेल वेंदो। ख़ुर्शीद शाह हुकूमत वटि नंबर पूरा आहिनि त ऐवान में अचे। अदलिया ऐं इलेक्शन कमीशन खे वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जे बयाननि जो नोटिस वठणु घुर्जे। राजा परवेज़ अशरफ तहरीक इंसाफ़ डफेड़ वारी सियासत करे रही आहे। बेइतमादी रिथ जे ऐलान खां पोइ हुक्मरान वाइड़ा थी विया आहिनि। मुर्तज़ा वहाब कुझु ॾींहनि में इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म सॾाईंदो। धमकियुनि मां वाज़े थी वियो आहे त हुकूमत वटि 172 नंबर पूरा न आहिनि। इमरान ख़ान हिक मेंबर जे घर धिका खाई रहियो आहे। वज़ीर आज़म समझी वियो आहे त पीटीआई जा मेंबर इत्तेहादी साणस गॾु न आहिनि। अक्सरियत विञाइण खां पोइ इमरान ख़ान गारियुनि ते लही आयो आहे। सईद गनी मुखालिफ धुर तरफ़ा हुकूमत ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जी कामयाबी लाइ राब्ता मुहिम जो सिलसिलो तेज़। एमक्यूएम जे वफ़द जी मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ सां मुलाक़ात। मौलाना फज़लुर रहमान जी बि शिरकत। बेइतमादी रिथ समेत मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। सुभाणे गॾियल मुखालिफ धुर जी क़यादत ऐं एमक्यूएम विच में ॻाल्हियूं थींदियूं। मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ जी बीएनपी सरबराह अख्तर मेंगल सां बि मुलाक़ात। पार्लियामेंट ते हमले केस में सदर आरिफ अलवी वफाकी वज़ीर बरी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट ते हमले केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस इल्तवा में रखण बाबति तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त केस 7 सालनि खां इल्तवा में रखियो वियो आहे। हाणे फ़ैसिलो जल्द ॿुधायो वेंदो। मुमकती वज़ीर फारूक हबीब जो चवणु आहे त फज़लुर रहमान खे डिक्टेशन ॾियण जो को बि हक़ न आहे। स्क्रूटनी कमेटी वाज़े करे छॾियो आहे त अकबर एस बाबर वटि के बि शाहिदियूं न आहिनि। मुस्लिम लीग नून ऐं पीपी फॉरेन फंडिंग केस में को बि रिकॉर्ड पेश न कयो आहे। अकबर एस बाबर इज़ी लोड ते कमु करे रहियो आहे। इमरान ख़ान 7 सालनि खां फॉरेन फंडिंग केस खां भॼी रहियो आहे। जल्द तहरीक इंसाफ़ हुकूमत जो ख़ात्मो ईंदो। पाण खे सादिक ऐं अमीन करार ॾींदड़ इमरान ख़ान भारतीय शहरनि खां फंड हासिल कया आहिनि। वज़ीर आज़म सचो आहे त टीवी ते अची मुनाज़रो करे। अकबर एस बाबर मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ फॉरेन फंडिंग केस जा तफ़सील इलेक्शन कमीशन में जमा कराए। कंटेनर ते तक़रीरूं करण ऐं जलसनि में कूड़ ॻाल्हाइण सवलो कमु आहे। ॿियनि खां 40 सालनि जो हिसाब वठंदड़ पंहिंजो हिसाब ॾियण लाइ तयार न आहिनि। सिबी में सिक्योरिटी फोर्स जी गाॾी ते बम हमले जे नतीजे में 4 एफसी एहलकार शहीद, 8 एहलकार मर्डिंग। सिक्योरिटी फोर्स जो इलाइक़े कड़ो सर्च ऑपरेशन। सुई गैस वेझो हथियारबंदनि ॻोठाणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। 30 वरहनि जे बरकत अली ख़ासकेली तौर ते सुञाणप। पुलिस जा छापा, 3 ॼणा गिरफ़्तार। ऐं ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ 506 रन्सनि जो टारगेट हासिल करण लाइ पाकिस्तान जी बैटिंग। कप्तान बाबर आज़म जी शानदार सेंचुरी। अब्दुल्ला शफीक जूं 71 रन्सूं। क़ौमी क्रिकेट टीम जूं 2 विकेटुनि जे नुक़सान ते 192 रन